मुर्दनि जी गिला करण खां बचो। असांजे मुस्लमाननि जो रवाज थी वियो आहे, जेके माण्हू मरी वेंदा आहिनि, दुनिया छॾे वेंदा आहिनि, मर्द हुजे चाहे औरत हुजे, त पर पुट पोइ वरी उन्हनि जूं गिलाऊं कंदा आहिनि। त सही बुखारी जे अंदरि हदीस आहे, जेके बि मुस्लमान वफ़ात करे विया आहिनि उन्हनि मुर्दनि खे घटि वधि न ॻाल्हाईंदा कयो, छो त जहिड़ा बि अमल उन्हनि कया उन्हनि खे हिसाब किताब उन्हनि जो ॾियणो पवंदो। कहिड़ा बि उन्हनि जा अमल आहिनि त अल्लाह ताला जी कोर्ट में उन्हनि खे पेश थियणो आहे, त असांखे खपे त उन्हनि जी गिलाव न करियूं। सही बुखारी जे अंदरि हदीस आहे 1393 नंबर हदीस, किताबुल जनाइज़ में हदीस मौजूदु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेके माण्हू वफ़ात करे वञनि था तव्हां उन्हनि जूं गिलाऊं न कयो। त मतिलबु इहो त माण्हू जेकॾहिं उनजी का सुठाई आहे, का अहिड़ी मिसाल उन में ख़ूबी आहे, सुठी आहे, त उहा ख़ूबी उनजी बयानु करियो, ऐं बाक़ी उनजी अहिड़ो ऐब तलाश या जेकी सो न करियो जो उनजी गिला में शामिलु थी वञे। इहो मुनासिबु न आहे त तव्हां मुर्दनि जी गिला न करियो। उनजी सुठी का अहिड़ी शइ तव्हांखे महसूसु अचे थी, अहिड़ो सुठो किरदारु तव्हांखे महसूसु नज़र अचे थो, त उहो तव्हां भले बयानु कयो, ऐं बाक़ी कंहिं बि मुर्दा जी तव्हां गिला न कयो। उन्हनि जेके बि अमल कया उहे हाणे अल्लाह ताला जी कोर्ट में पेश थिया आहिनि, उन्हनि जे अमलनि जो सॼो हिसाब किताब अल्लाह वटि उन्हनि खे ॾियणो पवंदो, उहो अल्लाह साईं जे कोर्ट में पेश थिया आहिनि। त असां बंदनि खे इहा ताक़त न आहे त उन्हनि मुर्दनि जी गिला करियूं। अल्लाह से सभिनी मुस्लमान खे हिदायत फरमाए। मां अलाही न बराबरि।